रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। जय जय गिरिवर राजकिशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी नहीं तब आदि मध्य अवसाना जय जय गज बदन षडानन माता जगत जननी दामिनी दुतगाता नहीं तव आदि मध्य अवसाना अमृत प्रभाव वेद नहीं जाना। जय जय गिरिवर राजकिशोरी भव भव विभव पराभव कारिणी विश्व विमोहनी स्वबस विहारिणी विश्व विमोहनी स्वबस विहारिणी जय जय गिरिवर राजकिशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी राजकिशोरी जय महेश
प्यारी साध संगत, तहां सभिनी जो स्वागत आहे हिन देवी भागवत कथा में। हीअ ॾाढी दुर्लभ कथा आहे त फ्री में, सस्ती आहे, निशुल्क आहे, पर दुर्लभ आहे, महांगी आहे, पर फ्री में आहे। इहा उन देवीअ जी कृपा आहे जो असांखे मिली आहे। बसि असांखे थोरो अकुलु अचे, अकुलु इहो अचे कि असां उन हीरे खे पहचाने सघूं, परखे सघूं, जेको दुर्लभ आहे, जेका शइ महांगी आहे। अगरि कंहिं गंवार खे हीरे जी पहचान न हुजे त हीरो पास हूंदे बि उनजो उनखे सुख कोई कोन मिलंदो। त बसि एतिरो ई फ़र्क़ु आहे, असांखे थोरी परख करणी पवंदी। ऐं परख कीअं थींदी आहे? कुझु अनुमान, कुझु अनुभव, कुझु प्रमाण। कंहिं शइ जी वैल्यू सत्संग में अगरि ॾिसूं, कथा हुजे, सत्संग हुजे, प्रवचन हुजे, त वैल्यू कीअं चेक कबी आहे कि कहिड़ो सत्संग सही आहे, किथे वञणु उचित आहे, हिन नवरात्रनि में कहिड़ो तरीक़ो वधीक सही आहे। अगरि असां थोरो बुद्धीअ जो इस्तेमालु कयूं, बुद्धि थोरी पर दृष्टि विशाल रखूं, सीमित दृष्टि कॾहिं बि सही अनुमान न लॻाए सघंदी आहे। कुएं जो मेंढक अगरि हूंदो त उनखे ख़बर ई कोन पवंदी दुनिया केतिरी आहे। त असां पंहिंजी बुद्धि केवल एतिरी न रखूं जेतिरो संसार नज़र थो अचे। अनुमान लॻाइबो आहे। कीअं असांजे ऋषिनि मुनियुनि दूर ग्रह नक्षत्रनि जी दूरी नापे वरिती, हिते ई वेठे वेठे। छो त उन्हनि पंहिंजी सोच सीमित कोन रखी। उन्हनि इहो कोन सोचियो कि मुंहिंजो नगर, इन में हेतिरा माण्हू रहंदा आहिनि, हेतिरा पैसे वारा आहिनि, हेतिरा ग़रीब आहिनि, मुंहिंजो हेतिरे मां फ़ाइदो थींदो, मुंहिंजो कमु थी वेंदो, बसि। इहा उन्हनि जी सोच हुजे हा न, त असां बि अरब मुल्कनि वांगुरु ॼट ई हुजूं हा। कोई ज्ञान न, कोई विज्ञान न। पर हाणे ॼटनि जी तरफ़ माण्हू वञे पियो थो, असांजो सिंधी समाज। छो त हुन दूरदृष्टि कोन रखी आहे, विशाल सोच। तात्कालिक लाभ खपे सभिनीनि खे। नवरात्रनि में मूं पहिरें ॾींहुं बि चयो, सभिनि खां सुठो कर्म कहिड़ो आहे? देवीअ जी आराधना जो। ही त आहे, पर कीअं आहे? केवल चवण सां थी वियो छा? जंहिंजी दृष्टि थोरी हूंदी, सीमित हूंदी, उन जे लाइ त सभिनि खां नंढे मां नंढो कमु अगरि कोई थी सघे थो त उहो इहो आहे। तव्हां ख़ुदि सोचो, झांकियूं रखियल आहिनि दुर्गा जूं, उते बि हितां खां वधीक भीड़ हूंदी। ऐं गरबा में त केॾी भीड़, बाप रे! कल्ह ॾिसी आयासीं, इतनी भीड़ थी, इतने लोग थे सभु। त सीमित बुद्धीअ वारो छा चवंदो कि सभिनि खां नंढो कमु ई पिया था कनि। सिंधी तव्हां भली हीअं कयो था, पर पतो लॻाए ॾिसो शहर में छा सोच आहे माण्हुनि जी, ऐं मायुनि जी ख़ासि कर, जेके ख़ुदि देवीअ जो रूप मञियूं वयूं आहिनि स्त्रियूं। देवी भागवत में ईंदो आहे कि हर स्त्री, सामान्य स्त्री बि देवीअ जो रूप आहे। पर उहे छा पई थियूं दिमाग़ लॻाइनि कि जेतिरी भीड़ ओतिरो सक्सेस। ईअं ई ॿिया बि पंथ बंथ जेके हलनि था, वेला वेला भीड़, इहा आहे नंढड़ी सोच। अच्छा, हीअ जेका असांजी पृथ्वी आहे, इहा गोल आहे, पर असांखे नज़र छो न ईंदी आहे गोल? छो त असां हुन एॾी वॾी पृथ्वीअ जो ॾाढो सो हिकु सूक्ष्म
रूप प्रकार ॾिसंदा आहियूं, सूक्ष्म जॻह ॾिसंदा आहियूं। जीअं कि पेंसिल जी नोक हुजे त उहा समतल नज़र ईंदी आहे, तीअं ई जंहिं माण्हूअ खे केवल समतल एतिरी नज़र ईंदी आहे दुनिया, उहो वधीक ॾिसी न सघंदो आहे। त मां निवेदन कयां, पंहिंजी सोच थोरी विस्तारित कयो, भीड़ ॾिसी करे निर्णय न कजो। कंहिं बि पूॼा खे, कथा खे, सत्संग खे महान कीअं मञियो वञे? मुंहिंजे हिसाब सां जेको अति प्राचीन हुजे, है न, ॾाढो प्राचीन हुजे, ॿियो उन प्राचीनता खां अञा ताईं उन में कोई फेर बदल न थियो हुजे, प्रमाणिक हुजे, उन कथा खे, उन ग्रंथ खे अनेक ऋषि मुनि ॻाए चुका हुजनि, ऐं वर्तमान में भी उन ई ग्रंथ खे अनेक कथा करे ॻाए करे कथा कंदा हुजनि। ईअं ई ॾिसबो न कंहिंजी महानता या ऊंचाई। ऐं ॿियो, जंहिंजो फल विवेक रूपी नज़र ईंदो हुजे, जंहिं सत्संग में वञण सां माण्हू हंस थी निकिरंदो हुजे, विवेक बुद्धि खणी ईंदो हुजे, वञे कांव थी करे, कांव माना कपट दुष्टता, पर जेॾीमहिल उतां अचे त हंस जहिड़ी बुद्धि खणी अचे, उन खे महान चइबो न। त उहा अथव देवी भागवत कथा। हाणे तव्हां ॿुधायो गरबा कॾहिं खां शुरू थिया ऐं कहिड़े रूप में शुरू थिया? हींअर जेके थियनि था, इन जो हुन सां केतिरो संबंध आहे देवीअ जी आराधना सां? अमृत वेला कॾहिं खां शुरू थियो, कहिड़े रूप में हली रहियो आहे? जंहिंजे पुठियां सिंधी समाज भॼे थो, मां उन्हनि जी ॻाल्हि थो कयां। पंथ भॼन था सेवाऊं करण जे लाइ, उहे कॾहिं खां शुरू थिया? दादा दीदी का सत्संग, दीदी का गुरुद्वारा कॾहिं खां शुरू थिया? हाणे ई हाणे। अच्छा, उन्हनि जे पुठियां केरु कहिड़ो उन्हनि जो गुरू आहे? कोई न, स्वयंभू। तव्हां अगरि थोरी दृष्टि रखो, अगरि मां तव्हांखे परिचय ॾियणु चाहियां देवी भागवत जो, त ही केतिरो पुराणो आहे असांखे ख़बर कान्हे। तव्हांखे गौरव थिए, इन करे मां परिचय ॾियणु चाहियां, तव्हांखे गर्व थिए कि असां कहिड़ी जॻह ते पिया था अचूं। भीड़ जी दिमाग़ मां मानसिकता हटाए करे सोचिजो, ये भीड़ तात्कालिक थींदियूं आहिनि, कॾहिं हिते कॾहिं हुते कॾहिं हुते। जेके ॻाल्हि कंदा आहियूं न पाण जलेबी बायूं, ज्ञान व्यान जूं, उहे सभु हुते वेठियूं हुयूं कल्ह, अहिड़ा अहिड़ा कपिड़ा पाए करे छा गरबा में। भीड़ तात्कालिक थींदी आहे। पंहिंजे मन जी शांती ॻोल्हियो, किथे थी मिले, जीवन जो लक्ष्य किथे थो पूरो थिए। अगरि प्राचीनता जी ॻाल्हि कजे त देवी भागवत खां पुराणो ॿियो कहिड़ो ग्रंथ हूंदो? उहा आदिशक्ति जेका आहे, अगरि लिखित रूप में बि ॾिसो, हे पुराण पहिरीं लिखिया न वेंदा हुआ, केवल चई करे, वेद व्यास चई करे ॿुधायो हो सूत जीअ खे, पोइ लिखिया विया आहिनि। इहे पोइ कॾहिं अॼु खां 1000 साल पहिरीं जो उपलब्ध आहे भागवत पुराण, 1000 साल पुराणो बि उपलब्ध आहे। त उन खां पहिरीं बि हुई परंपरा, त ही 1000 साल पुराणो ई अगरि मञो ग्रंथ, त हिननि खां त पुराणो थियो न अॼुकल्ह जे पंथनि खां। ॿी ॻाल्हि, अनेक ऋषि मुनि थी विया हिन कथा खे ॻाए करे, ॿुधाए करे, ऐं रिद्धि सिद्धि धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त करे हलिया विया, बिना पंहिंजो प्रचार कए, बिना कंहिंखे ॿुधाए।
ऐं वर्तमान में भी अनेक जगहनि ते देवी भागवत कथाऊं हलनि पिए थियूं। हिननि नवरात्रनि में के टीवीअ ते लाइव पे थियूं हलनि, के नथियूं हलनि, के घर में पिया था कनि, के गांव में पिया था कनि, के किथे पिया था कनि। इहो सभु असांखे नज़र कोन थो अचे न सिंधियुनि खे, त इन करे असांखे ख़बर ई नथी पए इन जी महिमा छा आहे देवी भागवत जी। ऐं जेको नज़र छा थो अचे, ॿिनि कौड़ियुनि जो आयोजन प्रयोजन हे हो नज़र थो अचे, त माण्हू वरी उनखे वॾो बि थो सम्झे। केॾी हैरानीअ जी ॻाल्हि आहे। इहा बि देवीअ जी माया आहे। इहा माया आहे उनजी जो हर कंहिंखे नथी। माण्हू जीअं पाणी फिल्टर कबो आहे न, असली फिल्टर पाणीअ में त छा थींदो आहे, अध खां वधीक कचिरो निकिरंदो आहे ऐं अधु पाणी निकिरंदो आहे। तीअं शायदि देवी चाहे थी कि फिल्टर थी करे हिते माण्हू अचनि, ऐं हिते बि जेके आया आहिनि से फिल्टर्स थोरी थी विया आहिनि। इन्हनि खे बि फिल्टर करे कुझु ई वञी शायदि बचंदा, थोरा ई वञी करे बचंदा, फिल्टर थी करे जेके श्रोता ठहंदा। प्राचीनता जे मामले में, पंहिंजी महिमा जे मामले में ही महान आहे। अनेक ऋषि मुनिनि अध्ययन कयो, उन में महान आहे। वर्तमान समय में भी अगर सभिनि वक्ताउनि खे ऐं उन्हनि जे श्रोताउनि खे जोड़ियो वञे त हिननि खां वधीक ई निकिरंदा। ॿिए जेके मूं ॿुधाया भंडारा देवीअ जे नाले ते थियनि या गरबा वग़ैरह, उन्हनि खां वधीक कथा जा श्रोता निकिरंदा। त तव्हां ईअं न सोचिजो कि कोई नंढो कमु पियो थो थिए। इहे ॿाहिरां अगरि सिंधी दिमाग़ लॻायव न, हिकु सिंधी भाई फटाका वठणु वियो, फटाका मार्केट में, उते चई मूंखे ॾाढो माल खपे, त हर को चएसि साईं मूंखां वठो, मुंहिंजा रेट सुठा अथव। हू चए न, मुंहिंजी हिकु शर्त आहे, मां सिंधी स्टाइल में फटाका वठंदुमि। हाणे सभु मुंझी पवनि, इहा अलाए कहिड़ी सिंधी स्टाइल थींदी आहे। वो मार्केट में सिंधी कोन हुआ, लोकल हुआ, गुजराती वग़ैरह हुआ। सभिनि चयो यार तोखे ख़बर थी सिंधी स्टाइल छा थींदी आहे? हर कोई चए न भाई। पोइ हिकिड़े हिम्मत कई, चइस हल मां तो ॾियां तोखे फटाका, जेतिरो तोखे माल खपई सिंधी स्टाइल में। सभु ॾिसण लॻा अलाए छा कंदा आहिनि। पोइ पंहिंजो माल लिखाए करे हली वियो। पोइ सभु हिन खां पुछण लॻा, अरे छा कई सिंधी स्टाइल में, छा गारी वारी ॾिनई छा? अरे उन चई यार कुझु कोन कयईं, माल लिखाए वियो आहे, ॾींदोमांसि, पर चयो आहे कि ओधर ते खपे सभु माल, पैसा कोन ॾींदोमांइ। इहा आहे सिंधी स्टाइल। चयो आहे कि पोइ जॾहिं मां विकिणंदमि, कमाई थींदी, पोइ ॾींदोमांइ पैसा। चई हणी ॾकाए छॾियईं, अलाए छा थींदी आहे इहा स्टाइल। सिंधी पंहिंजो तत्काल दिमाग़ लॻाईंदा आहिनि न, त पोइ नंढा नंढा कम करे पंहिंजो एॾो अनमोल जीवन विञाईंदा आहिनि। मूंखे अफ़सोस थींदो आहे। मां केवल तव्हांखे कोन थो ॿुधायां, मां सभिनि खे थो चवां कि महिमा सम्झो, वैल्यू कहिड़ी शइ जी आहे। छोटी मोटी ख़ुशीअ जी, थोरी देरि जी ख़ुशी न खपे असांखे कल्याण बि करिणो आहे पंहिंजो। असां माता जे दर ते पास पऊं, उनखे न वणियासीं त पोइ कहिड़े कम जा असांजी पूजा विधान या ॿियो कुझु, या त पोइ नाटक आहे। अगरि कोई चए मूंखे माता खे वणाइणो बि कान्हे, मूंखे त एंजॉय करिणो आहे, त पोइ त इहो नाटक न कर, उनखे भक्तीअ जो नालो न ॾे, इनखे भक्ति न चओ। कि भक्ति में डूब गए सब लोग, माता के भक्त। भक्ति में डूबणो अथव न, देवी भागवत कथा ॿुधो, उन में देवीअ जे भगतनि जूं कथाऊं ॿुधो, त ख़बर पए भक्ति कंहिंखे चइबो आहे। त अॼु देवी जी हिकु भक्तियाणी जी कथा अचे थी।
देवी भागवत महापुराण में ही शायदि टियों स्कंद आहे। भगवान रामचंद्र जे वंश में 15वीं पीढ़ी थी आ। राजा ध्रुव संधि उनके 2 राणियूं हुयूं, एक मनोरमा बी लीलावती। मनोरमा जो पुट हो सुदर्शन ऐं लीलावती जो पुट हो शत्रुजित। हाणे इन्हनि ॿिन्हिनि जे विच में रुगो 1 महीने जो ही फ़र्क़ु हो। सुदर्शन वॾो हो, महीनो वॾो हो, पर ॿई नंढड़ा ॿार हुआ, ॾाढा नंढा। राजा हिकु दफ़ो शिकार खेॾणु वियो जंगल में, त अचानक शींहं हमिलो कयो राजा ते ऐं राजा मरी वियो। अचानक राजा जो मरण त दुख त थियो सभिनीनि खे, पर गद्दीअ ते कंहिंखे विहारियो वञे। ही ॿार नंढा नंढा, बिल्कुलु नंढड़ा। त वज़ीरनि पाण में सलाह कई कि हीअं था कयूं, कंहिंखे हिकिड़े खे गद्दीअ ते विहारियूं था, पोइ संभालींदासीं असां ई। ईअं थींदो हो अॻे, हिकु भाई विहारियूंसि त सही, नाम मात्र कोई वेहे त सही कि ही राजा हितां जो हे आ, पोइ असां कमकार असां ई पिया संभालींदासीं। ईअं ई त पंहिंजे देश में बि ईअं ई थींदो आहे। छा कोई चुनाव जीते करे मुख्य प्रधानमंत्री ठहंदो आहे त छा उहो सॼो संभालींदो आहे? छा ही डिपार्टमेंट हूअं ई ठहियल ई आहिनि, बसि हू ईंदो आहे, हुनखे ॿुधायो वेंदो आहे कि हीअं थींदो अथव, तव्हां असांजे मथां छॾियो, पाण ई असां संभालींदासीं। त हाणे इन्हनि 2 ॿारनि मां कंहिंखे विहारियो वञे त स्वाभाविक आहे, सुदर्शन महीनो वॾो आहे, त चऊं इनखे त गद्दीअ ते विहारियूं। ऐं इन जो स्वभाव बि सुठो आहे, इन जी माता जो स्वभाव बि सुठो आहे। उहा आहे देवीअ जी भक्तियाणी मनोरमा। पर हाणे जेका हुआ हुई लीलावती, उन जी सिर्फ़ु महीनो नंढो हुअण जे करे असांजे हथ मां गद्दी थी निकिरे। त इहो ठीकु न आहे। उहा अॻियां आई, चई तव्हां इहो कीअं था फ़ैसिलो कयो? हू महीनो वॾो आहे त हुनखे था विहारियो। राजा जो प्यार त हिन में हो, नंढे में। हाणे माण्हू तर्क त आणींदो न किथां, हिन में ई लाडलो हो नंढो हुनजो, क्यों बेटा तोखे प्यार कंदा न? इहा हुआ त 2 नंढा ई ॿार, पर इन्हनि जी मम्मियूं हू पियूं कनि, विढ़नि पियूं, बहस पियूं कनि। नंढी या लीलावती मनोरमा खे चए भाभी, पर ॾिसो न नेठि, ईअं थोरी थींदो आहे, असांखे जेको न्याय हुजे सो करणु खपे न। त हूअ वरी संकोच में वज़ीर ॾे निहारे, विदल उन्हनि जो मंत्री हो, त उहो पियो ॻाल्हाए विदल मंत्री कि भाभी महाराणी ॿुधो, कंहिंखे बि विहारे सघूं था, विढ़ो न हींअर, ही थोरो वॾो आहे, इनखे था विहारियूं खणी। त हुन जी मां सभिनि खे सुञाणा, सभु ॿधल आयो। उन पंहिंजे पीउ खे फ़ोन कई, कंहिं? हा, लीलावती। उहो लीलावतीअ जो जेको पीउ हो न, उहो हो युधाजित, कालिंग न उज्जैन जो उहो राजा हो। उहो सेना वठी आयो, चई मां ॾिसां थो कीअं थो थिए। उहो त हलियो, चई मां तो फ़ैसिलो कयां। त पोइ त मनोरमा बि पंहिंजे पीउ खे फ़ोन कयो, उहो बची वियो। उहो वीरसेन उज्जैन कालिंग देश जो राजा हो। वो वीरसेन भी सेना वठी आयो। हाणे ॻाल्हि ॾिसो केॾी वधी वई, गद्दी पाइण लाइ, राज पाइण लाइ, इहो लोभ जेको आहे, उन ॿई नाना विढ़ण लॻा पाण में, पंहिंजे ॾोहिटे खे गद्दीअ ते विहारण लाइ। उन में
मनोरमा जो पीउ गुज़ारे वियो, मरी वियो, हाराइजी वियो, हू जीते वियो, शत्रुजित जो नानो युधाजित। पोइ त उन चयईं बसि हाणे इहो अयोध्या जो राज असांजो आहे, पंहिंजो ई आहे, मुंहिंजो ॾोहिटो वेहंदो गद्दीअ ते। वज़ीर मंत्री विदल आयो मनोरमा वटि, चयसि तो राणी तव्हां हितां हलिया वञो, निकिरी वञो, भॼी वञो, छो त हे छॾींदव कोन। हीउ चाहींदो कि मां पंहिंजो दुश्मन हमेशह जे लाइ मारे छॾियां, तव्हांजे पुट खे बि मारींदो। त उहो मंत्री मनोरमा ऐं उनजे पुट खे रथ ते चाढ़े पुठिएं दर खां निकिरी वियो। पर ही उन्हनि जे बि पुठियां पिया। युधाजित पंहिंजी सेना मोकिली कि इन्हनि खे पकड़े मारियो। हाणे उहे जीअं तीअं भॻा उतां रथ ते, त रस्ते ते डाकुन उहो रथ बि उन्हनि खां फुरे वरितो ऐं धन जेको खणी हली हुई मनोरमा उहो बि फुरे वरितो। हिननि खे ईअं छॾे ॾिननि। हाणे हिननि खे चइबो आहे दुख जे मथां दुख। पहिरियों दुख हिन जो घोटु गुज़ारे वियो राजा, वरी ही उपद्रव थिया, वरी पीउ गुज़ारे वियो, ऐं वरी जेको धन माल हो सो बि खसिजी वियो। हाणे ही ॿई टई हिकु दासी बि हुअनि। ये चारई ॼणा आया किथे? भरद्वाज ऋषिअ जे आश्रम में। उते शरण वरिती आहे मनोरमा कि हे ऋषिवर मूंखे शरण ॾियो, आश्रय ॾियो, तव्हां वटि मां सुरक्षित रहंदसि ऐं हिते ई मां पंहिंजो जीवन गुज़ारींदसि। ऋषिअ उनखे आश्रय ॾिनो। होॾां युधाजित सेना वठी आयो भरद्वाज वटि, ख़बर पयसि हिते आहे मनोरमा। ऋषिअ खे चएसि थो हुनखे ॿाहिरि कढो। त ऋषि चएसि थो ताक़त हुजे, शक्ति हुजे त तूं वठी वञी ॾेखारे हिननि खे, तूं असांखे ऋषि सम्झी करे कमज़ोर न सम्झजां। पहिरीं बि अनेक राजाउनि इहा ग़लती कई आहे। कॾहिं विश्वामित्र वियो हो वशिष्ठ मुनीअ वटि गांइ वठण जे लाइ त पतो पइजी वियसि। कॾहिं सहस्रार्जुन परशुराम सां उलझियो। त जॾहिं बि कोई राजा ऋषिअ सां उलझियो आहे न त उहो बचियो कान्हे, तो घबराइजी वियो ऐं वापसि हलियो वियो। पोइ हीअ हिते रहण लॻी मनोरमा पंहिंजे बालक सुदर्शन सां गॾु। उते ई देवीअ जो मंदरु बि हो, मूर्ति हुई। मनोरमा उते ई देवीअ जी आराधना कंदी हुई, रुअंदी हुई। बालक नंढड़ो आहे सुदर्शन, उनखे संस्कार विझंदी हुई कि देवी माता जेका आहे न दूर ॾाढो परे अंतरिक्ष में रहंदी आहे, मणिदीप में। हू पुछंदो हुअसि इहा किथे रहंदी आहे, हू ॿुधाईंदी हुअसि ॾाढो परे अथई, अंतरिक्ष चंद्रमा खां बि परे, सूरज खां परे मणिदीप अथई, उते रहंदी आहे। उहा ईंदी न त असां वापसि पंहिंजे महल में हलंदासीं, असां वापसि उते पहुचंदासीं, सभु असांजा दुख दूर थी वेंदा, ईअं सम्झाईंदी हुई। पोइ बालक कॾहिं कॾहिं राति जे वक़्तु आसमान ॾे निहारे उन चंड खे निहारे करे ही भाव व्यक्त कंदो हो। प्यारे प्यारे चंदा मामा अजब है शान तुम्हारी, कभी तो मेरे अंगना में माँ को ले आ एक बारी। प्यारे प्यारे चंदा मामा अजब है शान तुम्हारी, कभी तो मेरे अंगना में माँ को ले आ एक बारी। जगदम्बे जननी मैया जग की पालनहारी, कभी तो मेरे अंगना में माँ को ले आ एक बारी। मेरी मैया को लेके आ, शेरावाली को लेके आ। शेरावाली को लेके आ, मेहरावाली को लेके आ, प्यारे प्यारे
है शान तुम्हारी। कभी तो मेरे अंगना में माँ को ले आई कुंवारी। कोई तो कहता है मुझसे माँ चांद के रथ पे आती है, कोई कहे माँ शेर सवारी करके दर्श दिखाती है। चांद के रथ पे आती है, कोई कहे माँ शेर सवारी करके दर्श दिखाती है। बड़ी ही भोली बड़ी ही पावन लगती मुझको प्यारी। कभी तो मेरे अंगना में माँ को ले आए कुंवारी। शेरा वाली को लेके आ, मेहरा वाली को लेके आ। प्यारे प्यारे चंदा मामा जब शान तुम्हारी। कभी तो मेरे अंगना में माँ को ले आई कुंवारी। रूठ जाऊंगा चंदा मामा जो ना माँ को लाए, मैं ना तुमसे बात करूं जो मेरे घर ना आए। रूठ जाऊंगी चंदा मामा मेरे घर ना आए, मैं ना तुमसे बात करूं जो मेरे घर ना आए। मैंने सुना है वरदानी माँ बड़ी है उपकारी। कभी तो मेरे अंगना में माँ को ले आए कुंवारी। मेरी मैया को लेके आ, शेरा वाली को लेके आ। मेरी मैया को लेके आ, शेरा वाली को लेके आ। प्यारे प्यारे चंदा मामा जब शान तुम्हारी। कभी तो मेरे अंगना में माँ को ले आई कुंवारी। शाम का दीपक जलते ही तुम उठ जाते आकाश में। लोरी सुनते सुनते मैं सो जाता हूँ विश्वास में। शाम का दीपक जलते ही तुम उड़ जाते आकाश में। लोरी सुनते सुनते मैं सो जाती हूँ विश्वास में। शायद चंदा मामा माँ को कहेगा बातें सारी। कभी तो मेरे अंगना में माँ को ले आए कुंवारी। मेरी मैया को लेके आ, शेरा वाली को लेके आ। शेरा वाली को लेके आ, मेहरा वाली को लेके आ। प्यारे प्यारे चंदा मामा जब शान तुम्हारी। कभी तो मेरे अंगना में माँ को ले आई कुंवारी। जगदम्बे जगजननी मैया अजब है शान तुम्हारी। कभी तो मेरे अंगना में माँ को ले आए कुंवारी। मेरी मैया को लेके आ, शेरा वाली को लेके आ। शेरा
बालक खे बचपन खां ई माता देवीअ जे प्रति आस्था, उनखे आस्था माता विधी, पोइ धीरे धीरे आस्था वधंदी पई वञे। पोइ उन बालक किथां हिकिड़ो अखर ॿुधी वरितो, किलीब। उहा खणी न रट लॻाई, पर किलीब न पियो चई सघे, किलीं किलीं पियो चए। इहो बि बीज मंत्र अथव देवीअ जो। ओम ऐं ह्रीं क्लीं, ये सभु बीज मंत्र आहे। ऐं बि बीज मंत्र आहे, ह्रीं बि बीज मंत्र आहे। इहो ह्रीं जपियो हो हैग्रीव घोड़े, ऐं क्लीं जी आदत हिन खे पइजी वई। उन ते देवी प्रसन्न थी वई। पर प्रसन्न कीअं थी? को धन वर्षा कोन कयसि, बसि देवीअ हिन खे स्वीकार करे वरितो कि हीउ मुंहिंजो बचिड़ो आहे। हाणे उहो बालक वॾो पियो थिए, देवीअ जे प्रति श्रद्धा वधंदी पई वञे। देवीअ जी कृपा सां हिन खे ज्ञान ईंदो पियो वञे। पोइ हिकु दफ़ो हिन खे धनुष ऐं बाण मिली विया किथां झंगल मां, उन्हनि जो अभ्यास करणु लॻो, त उन में ई पारंगत थी वियो, होशियारु थी वियो। ऐं जीअं ई वॾो थियो त ॾाढो सुंदर, संस्कारी, पर ॾाढो सुंदर वणंदड़ हो सुदर्शन। काशी नरेश राजा हो सुबाहु। हाणे हिन जी प्रेम कहानी ॾिसो कीअं थी शुरू थिए सुदर्शन जी। काशीअ जो राजा सुबाहु, उन जी धीअ हुई शशिकला, उहा बि सुंदर। हिननि ॿिन्हिनि जो प्यार थी वियो, शशिकला ऐं सुदर्शन जो। कीअं थियो उहो वॾी कहाणी आहे। पहिरीं त ॿुधी करे पोइ वरी जॾहिं देवी माता पाण सपने में आई शशिकला जे, ऐं चयईंसि कि जंहिं छोकिरे खे तो पसंदि कयो अथई उहो मुंहिंजो भगत अथई, इन सां ई शादी कजां, इहो तोखे सुख ॾींदई। हाणे हुन शशिकला संकोच में ॻाल्हि ई कोन कई कंहिंसां, सोची वक़्तु ईंदो त ॾिसंदासीं। शशिकला जे पीउ स्वयंवर जी तयारी कई कि अॻे स्वयंवर थींदो हो, भाई शशिकला जंहिंखे वरमाला पाईंदी उन सां शादी थींदी। त शशिकला सोची पोइ ईअं थी कयां, हुनखे घुराए थी वठां सुदर्शन खे, उनखे गले में हार पाईंदसि। पर वरी सोची इहा जानकारी माइटनि खे ॾियणु ज़रूरी आहे न भाई, और क्या। त पंहिंजी माउ खे चईंसि कि मां सुदर्शन सां प्यारु कंदी आहियां। त माण्हू चई इहो वरी केरु आहे? सैंपल सम्झंदा आहियो? किथां सैंपल ॻोल्हे आई आहीं? छा कंदो आहे? केरु आहे छोकिरो? त पंहिंजे घोट सां ॻाल्हि कई उन वरी चई पतो लॻायो भाई केरु आहे, कॾहिं इहा कहाणी शुरू थी। पोइ उन्हनि रिपोर्ट ॾिनी साईं ही आहे त क्षत्रिय कुल जो, हिन जो पीउ राजा ध्रुव संधि अयोध्या जो राजा हो, पर हिन जो पीउ मरी वियो हो शिकार में। पोइ हिन जो नानो बि मरी वियो हो। पोइ उते हाणे शत्रुजित हिन जो ई भाउ आहे, उन जो राज आहे। हिन वटि कुझु कोन अथव, हे त कंगाल आहे, सुञोमल पिञोमल एंड सन्स। हिन वटि कुझु ई कोन अथव। हुते रहंदा आहिनि ऋषिअ जे आश्रम में, ऐं माणस अथसि गॾु, ग़रीब आहिनि सफ़ा, कुझु कोन हिननि वटि। तव्हां न कयो हिते, ही छा कंदो जीवन में? हा छोकिरो सुठो आहे, ॾिसण में बि सुठो आहे, वाकई संस्कारी बि आहे, देवीअ जो भगत आहे ऐं ख़ानदानी बि आहे। राजा चई हिन पंहिंजी धीउ खे चयईंसि तूं हुनखे छॾ, भुलिजी वञ, थोरी असांजी ॻाल्हि रख। स्वयंवर में हेॾा राजा राजकुमार ईंदा, कंहिंखे खणी तो वरमाला पाए। हुन चई न, मूंखे त देवीअ जो बि आदेश आहे कि इन सां ई शादी करणी आहे।
होॾां स्वयंवर जी घोषणा थी चुकी हुई, राजाऊं अचणु शुरू थी विया हुआ। हेॾां हिन शशिकला बि पत्र लिखियईं सुदर्शन खे कि अचिजां तूं। उहो बि हलियो। जेॾी महिल हलियो न त मनोरमा ओॾी महिल उनखे देवी कवच ॾेसि थी ॾाढो सुंदर, कि देवी तुंहिंजी रक्षा करे पुट। पर वरी चएसि थी मां बि गॾु थी हलें। जीअं नारायण कवच थींदो आहे न, तीअं देवी भागवत में बि अथव देवी रक्षा कवच। उहो त सॼो श्लोक आहे, कोई पढ़े न त देवी उन जी रक्षा कंदी आहे। मां तव्हांखे केवल अर्थ थो ॿुधायां, ॿुधण सां बि रक्षा थींदी आहे। उहा चएसि थी पुट भगवती अंबिका सदाईं तुंहिंजे अॻियां हुजे, देवी पार्वती पुठियां हुजे। विषम जेको कठिन रस्तो हुजे न त देवी वाराही तुंहिंजी रक्षा करे। कंहिं बि प्रकार जो दुर्गम स्थान हुजे न त उते दुर्गा तुंहिंजी रक्षा करे। ऐं अगरि लड़ाई तोखे करणी पए, भयानक संग्राम, त उते परमेश्वरी काली देवी कालका उहा तुंहिंजी रक्षा करे। अगरि तुंहिंजी शादी थी थिए त मंडप में देवी मातंगी तुंहिंजी रक्षा करे। स्वयंवर में अगरि तोखे वञण जो मौक़ो मिले त भगवती सौम्या ऐं भवानी तुंहिंजी रक्षा करे। पहाड़नि ते अगरि वञिणो पए त गिरिजा तुंहिंजी रक्षा करे। चौराहे ते वञी त चामुंडा देवी तुंहिंजी रक्षा करे। झंगलनि में वञी त सनातमी कामगा देवी तुंहिंजी रक्षा करे। ऐं अगरि किथे विवाद थिए तुंहिंजो कंहिंसां त भगवती वैष्णव देवी तुंहिंजी रक्षा करे। ऐं युद्ध में भैरवी तुंहिंजी रक्षा करे। ऐं जगत जननी सच्चिदानंद स्वरूपिणी महामाया भुवनेश्वरी सदाईं तुंहिंजी रक्षा करे। सदाईं तुंहिंजी इहा आसीसा कई अथई पंहिंजे पुट खे। ऐं देवीअ जा एॾा रूप आहिनि जेके अलॻि अलॻि जॻहियुनि ते असांजी रक्षा करे सघनि था। अचो पाण हीअं ई चऊं, ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार। अमा अॻे बि ठारियो अथई हाणे बि ठार। हे जगत जो नंढड़ो ॿार, हे देवी तो शरण तो शान। हे लख लंघे बचा पवंदम पार। ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार। ठार देवी ठार पंहिंजे ॾिठड़ा ॾोह सभु माफ़ कंदियां। हो देवी तो शरण तो शान। हे लख लंघे बचा पवंदम पार। ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार। ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार। नचणु चाहे त नची सघे थो, पर इहो नचणु हुजे भाव भक्तीअ सां भरियल उन माता जे लाइ त मुंहिंजे तरफ़ां मना कोन अथव। अमा चबूतरो चौगान में माता थले थले तुंहिंजो
चोखा भविझंदस पेरे भी पवंदस अवल दर्शन पोएदान हो देवी तो शरण तो शान ओ ठार माता ठार पंहिंजे बचन के ठार हेठ भमाड़ी मथे भमाड़ी विच माड़ीअ में छिको अम ओरण जा आई जीजल जा आई ॾिनई सुंदर जो टिको देवी तो शरण तो शान हे जग तुंहिंजो नंढड़ो ॿार ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार ठार देवी ठार पंहिंजे बचन खे ठार असां सिंधियुनि जी देवी कुल देवी अथव हिंगलाज माता उन खे न विसारजो भली कंहिं बि सत्संग में वञूं त उन मनोरमा पंहिंजे ॿार खे इहा कई आसीस आहे कि देवी तुंहिंजी रक्षा करे ऐं पाण बि पोइ वही गॾु पोइ जॾहिं उते पहुतो उते हू बि पहुची वियो युधाजित पंहिंजे ॾोहिटे खे वठी कि मुंहिंजो ॾोहिटो सर्वस गुण संपन्न आहे शशिकला हिन खे वरमाला पाईंदी उनखे उते ख़बर पई उहो ॻाल्हि फैलिजी वई कि शशिकला जो त हुन सां चकर आहे सुदर्शन सां राजाऊं सभु वेठा आहिनि उहे सभु अतिथि गृह में वेठा आहिनि राजाऊं महाराजाऊं पाण में ॻाल्हाइनि था युधाजित खे जीअं ख़बर पई कि सुदर्शन सां प्यार कंदी आहे त आग बबूला थी वियो उन वञी करे सिधो राजा सुबाहुअ जी कालर पकड़ी चयईंसि ॿुधड़े तुंहिंजी धीअ जी शादी थींदी मुंहिंजे ॾोहिटे सां न त आग लॻाए छॾींदोमांव उहो त घबराइजी वियो पोइ हिकु राजा केरल जो राजा जो वर्णन थो अचे उन विच में ॻाल्हायो आहे कि यार हद थो करे युधाजित खे चई कि जॾहिं हू प्यारु कंदा आहिनि पाण में स्वयंवर जो मतिलबु ई आहे स्वयंवर जेको वर वठणु चाहे या ॿियो थींदो आहे माता पिता जी मर्ज़ी हिते माता पिता खे का दिक़त कान्हे हाणे छोकिरीअ पसंदि कयो आहे त छो थो विच में अड़ंगो लॻाई इन्हनि जी बहस थी वई हिन चीज़ तूं चुप कर त उहो केरल जो राजा चएसि थो तुंहिंजी सभु ख़बर आहे कीअं तो पंहिंजे ॾोहिटे खे हुते गद्दी ॾियारी अथई हिन जे नाने खे मारे करे हाणे हिते दादागिरी ॾेखारणु आयो आहियूं हेॾां राजा सुबाहुअ जी जीअं कालर पकड़ी न त हिन खे लॻो गुस्सो सुबाहुअ खे उन चई हाणे त मां बि थो चाहियां पंहिंजी धीअ खे चई कि तूं सुदर्शन सां ई शादी कर पर मां हिननि खां ॾकां थो राजाउनि खे मां जवाबु छा ॾियां त शशिकला चए थी तव्हां चुपचाप सां असां ॿिन्हिनि जी शादी कराए छॾियो सुदर्शन ऐं मुंहिंजी असांखे मोकिले छॾियो चुपचाप पोइ जेके आया आहिनि न राजा इन्हनि खे कणा प्रसाद भाई कंहिंखे बुरो न लॻे इन्हनि खे वाहेगुरु चई करे कणा प्रसाद और क्या इहो सभु हिन में कोन अथव लिखियलु तव्हां अगरि देवी भागवत घर में पढ़ो त कोन अथव लिखियलु
पर इहा देवी भागवत कथा हली रही आहे, इहो पक आहे, इहो सच आहे। हीअ देवी भागवत कथा पे थी हले, तव्हांखे सम्झाइण जे लाइ इहे सभु करिणो पवंदो आहे। त ईअं ई कयनि, मतिलबु उहो शशिकला ऐं सुदर्शन हलिया विया, हिननि शादी कराई, रथ ते चाढ़े रवानो कयईं। सुबुह थियो, राजा अधु भड़किजा अधु चुप करे वेही रहिया, ईअं पाण में मतभेद थी वियो। जेके भड़किजी विया न उहे युधाजित सां गॾु उन ते हमिलो करणु विया, सुदर्शन ते। हाणे सुदर्शन अकेलो। पोइ वॾी कथा आहे, उते राजा सुबाहु आयो आहे सुदर्शन जे सपोर्ट में, सहुरो ऐं न्याणो, ईअं न। पोइ देवी विच में आई आहे, देवी माता। हाणे देवी माता जो अची वञे विच में, त पोइ केतिरा बि राजाऊं हुजनि, केतिरा बि हमास जा छो न हुजनि, केतिरा बि आतंकवादी छो न हुजनि, कोई उन जे अॻियां बची न सघंदो। उन देवीअ अची मोर्चो संभालियो, देवी माता, ऐं सॼी शत्रु सेना खे नाश कयईं। उन देवीअ जे हथां उहो युधाजित नानो बि मरी वियो, शत्रुजित बि मरी वियो। ऐं पोइ देवीअ राजा सुबाहुअ खे आशीर्वाद ॾिनो कि मां तो ते प्रसन्न आहियां, ऐं हीअ त मुंहिंजो बचिड़ो आहे सुदर्शन। सुदर्शन खे अयोध्या जो राज वापसि ॾियारियईं, जंहिंजो अधिकारी हो मनोरमा जी आस्था जी जीत थी। ऐं सुबाहु खे इहो वरदान ॾिनईंसि कि मां हमेशह काशीअ में निवास कंदसि। छो त सुबाहुअ खे चयईंसि वरदान घुर छा खपई, त उन चयईं तव्हां मुंहिंजी नगरीअ में निवास कयो। त काशीअ में बनारस में देवी माता जो आस्थान अथव, उते देवीअ जा 9 ई रूपनि जा मंदर आहिनि। ही नवरात्रा जा जेके बि आहिनि 9 ई, उते कुंड ठहियल आहे, देवी दुर्गा कुंड। असांखे हिंदुनि खे बनारस काशी ज़रूरु वञणु खपे, हिकु दफ़ो त ज़रूरु वञणु खपे। इहो शास्त्र भागवत पुराण में लिखियलु आहे, ॿियो किथे न वञी सघो, काशी ज़रूरु वञिजे। उहा पवित्र शिव जी बि आहे नगरी आहे ऐं देवी माता जी बि नगरी आहे। उन काशीअ में दुर्गा जो ॾाढो महत्व आहे। अॼु बि उहा देवी रक्षा पई थी करे उन काशी नगरीअ जी। ये चरित्र ॿुधाए पियो तो वेदव्यास जनमेजय खे। जनमेजय पुछे तो देवीअ जी आराधना कीअं कबी आहे, कॾहिं कबी आहे? त 9 रूप ॿुधायव देवीअ जा, त 9 ई ॾींहं आराधना कबी आहे छा? त उते नवरात्रनि जो प्रसंग थो अचे। ही जेके नवरात्रा हलनि था, वेद व्यास ॿुधाएसि थो 4 नवरात्रियूं थींदियूं अथव, 4 प्रमुख त हीअ ई आहे, जेका हीअ शारदीय नवरात्रा आहे। ऐं पोइ सेकंड आहे वासंतिक नवरात्रा। ॿी 2 गुप्त नवरात्रा थींदा आहिनि, हिकु माघ में ईंदी आहे, ॿी आषाढ़ में ईंदी आहे। पर महत्व हिननि ॿिनि जो वधीक आहे, छो त ही 2 जेके आहिनि न नवरात्राऊं, हीअ शरद ऋतुअ वारी ऐं उहा वसंत ऋतुअ वारी, इन्हनि ॿिन्हिनि में ऋतु परिवर्तन थींदो आहे ऐं बीमारियूं वधंदियूं आहिनि। देवी भागवत में लिखियलु आहे कि ही 2 जेके ऋतु आहिनि, मौसम, इन्हनि में बीमारियूं वधंदियूं आहिनि। द्वावेव सुमाहा घोरा व्रत रोग करो निर्णाम वसंत शरदावेव सर्वनाश करा उभव। माण्हूअ खे घुरिजे हे ऋतु परिवर्तन में कंहिं बि रोग खां बचण जे लाइ देवीअ जी आराधना करे, नवरात्रनि में जा विर्त रखे। त नवरात्र जा विर्त कीअं रखजनि उहो त तव्हांखे ख़बर ई आहे।
पर महत्वपूर्ण ॻाल्हि इहा अथव जेका तव्हांखे शायदि ख़बर न हूंदी कि जीअं गणेश भॻवान जा 11 ॾींहं रखिबो आहे, 10 ॾींहं गणेश भॻवान जी स्थापना कबी आहे, उन में सभिनि खां ज़रूरी तिथि ऐं ज़रूरी ॾींहुं कहिड़ो आहे ख़बर अथव? गणेश चौथ। जंहिं ॾींहुं गणेश विराजमान थींदो आहे न, चौथ, उहा मेन ॾींहुं उहो आहे। पोइ त उहो विस्तार आहे, चतुर्दशीअ ताईं उहो विस्तार आहे। कोई 5 ॾींहं गणेश रखे, 7 ॾींहं रखे, उहो उन जी मर्ज़ी आहे, पर पहिरियों ॾींहुं महत्वपूर्ण आहे। तहिड़ीअ तरह दुर्गा माता जा जेके 9 ॾींहं आहिनि, तव्हां ॿुधाए सघो था उन्हनि में कहिड़ो ॾींहुं महत्वपूर्ण आहे? उहो हिकिड़ो ॾींहुं ॾाढो ज़रूरी आहे। बाक़ी ॾींहं माण्हू न बि रखी सघे, विर्त पूॼा न करे सघे। अष्टमी, बिल्कुलु सही जवाबु। अष्टमी अथव माता जी महत्वपूर्ण तिथि। अगरि कोई ही ॾींहं विर्त न रखी सघे त रुॻो अष्टमीअ जो विर्त रखे, अष्टमीअ ॾींहुं पूॼा करे, अष्टमीअ ॾींहुं माता जे मंदर में वञे, कथा ॿुधे, त उहा ई सॼो अधु खां वधीक फल उन हिक ई तिथीअ में आहे। पोइ को सप्तमी, अष्टमी, नवमी 3 ॾींहं रखंदो आहे, कोई 5 ॾींहं। उन अष्टमी तिथीअ जो महत्व आहे। बंगाल में त 3 ॾींहं दुर्गा पूॼा थींदी आहे, सप्तमी, अष्टमी, नवमी। त पोइ हिन में हिकु कथा थी अचे, उहा कथा ॿुधूं, उन खां पहिरीं अचो भॼन ॻायूं, पर समय त थी वियो। ठीक है। जय जय भवानी माता, जय जय माँ, जय जय भवानी माता, जय जय माँ, जय जय भवानी माता, जय जय माँ, जय जय भवानी माता, जय जय माँ। अचे जेको भी थो स्वाली मानो रातन में, मानो रातन में, कॾहिं थी न वञे खाली मानो रातन में, मानो रातन में, करे सभिनी जी रखवाली मोती दुनिया संधी वाली मानो रातन में, जेको अचे श्रद्धा रखी सोई सदा थिए सुखी, तुझो ही आ चमत्कार ओ माता, सब तुझो ही आ चमत्कार, मुखे तुझो ही आ आधार देवी भवानी माँ, मुखे तुझो ही आ आधार देवी भवानी माँ, मुखे तुझो ही आ आधार। जय जय भवानी माता, जय जय माँ, जय जय भवानी माता, जय जय माँ।
हर रोज थे ये सत्संग माँ गंगा धाम में, गंगा धाम में चढ़े राम जो मन ते रंग माँ गंगा धाम में। मुझे दिल में अचे थो उमंग माँ गंगा धाम में। मुझो तो तेई आहे नंग गंगा धाम में। जहते भी महर करी तह जा भंडार भरी, बेड़ो थे तंजो पार। मुखे तुझो हिया आधार देवी भवानी माँ के तुझो हिया। तुझी सोने जड़ल दरबार देवी भवानी माँ। असांजी माता भी सोन खां घटि कोन अथव, छो त राति जे वक़्तु जॾहिं बंदि थींदो आहे मंदरु, लाइटियूं बंदि थींदियूं आहिनि, हिकु हीअ लाइट ॿरंदी आहे सॼी राति, त ओॾीमहिल अची करे ॾिसो न कॾहिं कीअं सोन वांगुरु चमकंदी आहे माता। गोल्डन लाइट हिकु त ऐं अंधेरो बाक़ी, त ईअं लॻंदो आहे ॼण वेठी आहे साक्षात। मां त चकर ईंदो आहियां हिते, चकर हणंदो आहियां राति जो, तव्हां बि अची सघो था। त असांजी बि माता जी दरबार सोने जड़ियल आहे, तुंहिंजी सोने जड़ियल दरबार। त नवरात्रा हली रहिया आहिनि, नवरात्रनि जो विधान देवी भागवत में लिखियलु आहे, विर्त कीअं रखिजे, छा कजे छा न कजे, तव्हांखे सभु ख़बर आहे, होशियारु आहियो। कन्या पूजन कजे, थी सघे कन्या खे भोजन खाराइजे रोज़ हिकु न्याणीअ खे, या पहिरें ॾींहुं हिकु न्याणीअ खे, ॿिए ॾींहुं ॿिनि न्याणियुनि खे, टे ॾींहुं टिनि, ईअं बि थींदो आहे। ब्राह्मणनि खे पहिरें ॾींहुं ऐं जंहिं ॾींहुं हवन करे ब्राह्मण उनखे भोजन, इहो हुनजो कन्या। ऐं कन्या कंहिंखे चइबो आहे उहो बि लिखियलु आहे, घटि में घटि 20 साले जी हुजे छोकिरी कन्या, पोइ 2 खां 12-13 साले ताईं। त हिकिड़ी कथा थी अचे नवरात्रि सां संबंधित, नंढड़े संक्षेप में ॿुधी था वठो। हिकिड़ो वाणियो हो, सुशील हुनजो नालो, वैश्य, ॾाढो ग़रीब, ख़ानदानी ग़रीब, हुनजो पीउ बि ग़रीब, हुनजो ॾाढो बि ग़रीब। हुनखे सपना बि 3-4 हज़ार खां वधीक जा कोन ईंदा हुआ, एतिरो ग़रीब। वरी ॿार अलॻि, हिननि खे ॿार बि वरी वधीक ई करणा हूंदा आहिनि। ॾाढो परेशान, ॾाढो दुखी, रोटी बि पूरी नसीब न थिए हिननि खे घर में। पोइ हिकु ॾींहुं हिकिड़े ब्राह्मण खां सलाह वरितई, मुंहिंजी दरिद्रता कीअं नाश थिए, ग़रीबी कीअं वञे। उन चयईंसि नवरात्रनि जा विर्त रख, देवीअ जी कृपा थींदई न, सभु ठीकु थी वेंदई। उनखे गुरू कयईं उन ब्राह्मण खे, ऐं उन खां ई दीक्षा वठी विधिवत हुन नवरात्रा विर्त जीअं तीअं कया। ग़रीब बि करे सघे थो, अनेक तरीक़ा थींदा आहिनि विर्त रखण जा। असां त अहिड़ा सैंपल ॾिठा आहिनि, चवंदा विर्त आहे 9 ॾींहं, पर मुंहं में गुटको पियो आहे, चप्पल कोन पाईंदा 9 ॾींहं, पर ताश खेॾे सघनि था। अॻे ईअं ॾिठा हुआसीं अहिड़ा नमूना, टेंट में ई ताश हले थी पर विर्त आहे। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी तरीक़ो थींदो आहे। चांहि पीअंदा सॼो ॾींहुं पर विर्त आहे।
कीअं बि कोई ग़रीब बि विर्त रखी सघे थो, ऐं हिनखे हूअं ई कहिड़ा हिनखे माल ताम हुआ, कहिड़ो हुनखे छा हूअं ई विर्त न जो रोज़ु विर्त हुवे सही, खाइण लाइ हूअं ई कोन हुअसि। त हुन चई साईं मुंहिंजो हूअं ई विर्त थींदो आहे, रोज़ु हिकु टाइम ई भोजन खाईंदा आहियूं। त हुन चई हिकु ई टाइम भोजन खाइणो अथई, सात्विक चई सात्विक ई कंदा आहियूं, असां वटि को विशेष ईंदो बि कान्हे। त ग़रीब त पाण अञा सुठे सां विर्त रखी सघे थो। शाम जो आरती करणी आहे देवीअ जी, प्यार से बोलो जय माता दी, तव्हांखे नथो चवां, इहो ई करिणो आहे, इहो थो चवां। पोइ हिकु संत साहिब करे चवाराईंदो आहे संगत खां, पोइ वरी चइनि की तव्हां हुते हुआ छा? ऐं ॾाढा वरी विच में जेको ई चवंदा आहिनि न राम चओ जय माता दी, अरे टॉपिक हले पियो थो, जीअं मनोरमा आई, पोइ हिकदमि उनखे छा ॾिसणु आयो, चओ जय श्री राम, ईअं कंदा आहिनि। मां जीअं मां कंहिंजो ईअं ॿुधां न कथा, त मां सोचींदो आहियां ईअं छो थो थिए, ईअं छो था ई कनि विच विच में। मां छा कंदुमि, अगरि मां कथा ॿुधां पियो थो ऐं विच में इहो अची वियो त लिंक टुटंदी, त मां छा कंदुमि, उनखे हटाए छॾींदुमि, सोचींदुमि छॾ हिनखे नथो ॿुधां, ॿिए खे थो ॿुधां मोबाइल ते। मूंखे लॻे थो इहो चाहींदा ई आहिनि कि जेको एकाग्र थी ॿुधण वारो श्रोता हुजे न, उहो न ॿुधे महिरबानी करे, इहो हटी वञे ओॾी महिल। इन करे विच विच में इहो चवंदा आहिनि कि हिकदमि देवी प्रगट थी, चओ राम, पोइ देवीअ ख़बर अथव छा चयईं सुदर्शन खे, चओ जय श्री कृष्ण। हाणे ॾिसो, मां ॿुधायांव, मां वक्ता खां वधीक श्रोता आहियां, मां श्रोता वधीक सुठो आहियां। त मूंखे मुंहिंजे साम्हूं कोई ईअं करे न त लिंक टुटी पवंदी। तव्हां सां थींदो अथव त ही छो टोड़ींदा आहिनि लिंक, इहे सभु मां अनेक ॾिठा आहिनि। सिंधी वक्ता बाबा संत ॿुधाइनि पिया था कथा, विच विच में चओ जय श्री कृष्ण, चओ जय श्री राम। अरे तूं हू त ॿुधाए, हू छा पियो चई, चवणु चाहीं देवीअ छा चयईं? चवंदा आहिनि असां इहो ई था चाहियूं कि तव्हां ॿुधो न, महिरबानी करे न ॿुधो, असांखे ख़ुदि ख़बर कान्हे हींअर छा था चऊं, पोइ छा चवंदासीं। असां केवल भीड़ गॾु करणु ॼाणूं, थोरो उलझाइणु ॼाणूं, बसि शायदि इहा मंशा हूंदी उन्हनि जी। त मां थोरी तव्हांखे थो चवां हीअ चओ या जय श्री कृष्ण चओ, तव्हां उहो ॿुधो जेको मां चवां थो। मां जेको चवां थो सैंपल उहो बि ॿुधो, हीअ जेको चयो कणा प्रसाद विराए इहो बि ॿुधो, लिंक जुड़ियल हुजे। असां ॻाल्हायूं पिया था पाण में, उहो वक्ता श्रोता जो संवाद हलंदो रहे न। ऐं साक्षी केरु आहे? भगवती देवी। इन खे चइबो आहे कथा जी सफलता। उन पोइ नवरात्रि जा विर्त रखिया, ग़रीब वैश्य सुशील, त पहिरीं नवरात्रि उन जी सुख सां बीतजी, पर एॾो पैसे वारो कोन थियो। हिकु सुमत अची वई, छो त उनखे 9 प्रकारनि जी दरिद्रता हुई। दरिद्रता हिकु थोरी थींदी आहे, मन जी ग़रीबी, वीचारनि जी ग़रीबी, सोच जी ग़रीबी। ब्राह्मण छो त हुनजो गुरु थी चुको हो न, उहो चएसि थो तुंहिंजी हिकु नवरात्रीअ में हिकु दरिद्रता नाश थी अथई, तुंहिंजा वीचार त अमीर थी विया घटि में घटि। तूं हीअं कर, तूं 9 नवरात्रियुनि जा विर्त रख, 9। ऐं उन ईअं कयो, 9 साल उन नवरात्रियुनि जा विर्त रखिया। आख़िरी नवरात्रीअ जी अष्टमीअ ते राति जो देवीअ हिनखे साक्षात दर्शन ॾिनो ऐं हुन जी हर प्रकार जी दरिद्रता दूर करे छॾियईं, हर प्रकार जी, ऐं उहो सुखी संपन्न थी वियो। त ये नवरात्रि अगरि कोई ढंग सां करे, श्रद्धा सां, ढंग सां छा, श्रद्धा सां, भाव सां करे, त देवी उन ते ज़रूरु कृपा कंदी। भैया जीअं तव्हां हींअर ॿुधायो न, सप्तमी अष्टमी ऐं नवमी विशेष तिथियूं थींदियूं आहिनि, त इन्हनि ते जीअं विर्त रखणु चाहिजे। त जीअं अॼुकल्ह इहो हली रहियो आहे न कि भई थूम बसर न खाइजे या अछी शइ न खाइजे या छा,
त छा इहो पियो लिखियलु आहे छा हिन में देवी भागवत महापुराण में, या कोई अहिड़ी उहा आहे छा भई विधान आहे छा भई न खाइजे? हिकिड़े खे ॿुधायसि पियो, झांकीअ ते पुछणु वियो कि भई छा छा खाई सघूं था, छा नथा खाई सघूं। हुन चयईंसि थूम नथा खाई सघो, बसर न, हे बि न। त हिन चयईंसि बियर पी सघूं था। हाणे उहो त लिखियलु कान्हे भागवत में। न जीअं भई तव्हां ॿुधायो न भई हिन में विस्तार सां लिखियलु आहे कीअं विर्त रखणु घुरिजे। हा, उहो तव्हां पढ़ी वठो। उहो विस्तार सां जेको लिखियलु आहे उहो ॾाढो विस्तार आहे। तव्हां केवल प्रचलित जेके ॻाल्हियूं आहिनि उहे त कयो ई कयो, सभिनि खे ख़बर आहे। मूंखे मां ई कोन विर्त रखंदो आहियां, मूंखां वधीक तव्हांखे ख़बर आहे। मां केवल इहो थो चवां, उन में हीअ शइ जोड़ियो जेका मां थो चवां। छा जोड़ियो? भाव, श्रद्धा। तव्हां बाक़ी जीअं कंदा आहियो तीअं ई कयो। सभु ॾींहं न करे सघो त अष्टमी त ज़रूरु कयो। मां सोचियो आहे अष्टमी रखंदुमि, सोचियो आहे। बाक़ी असांखे वधीक हुन उमेद न रखंदा कयो कि असां तपस्या कयूं या विर्त रखूं। असां ही था कयूं न, बसि इहो ई काफ़ी अथव। असांखे त तव्हां बल्कि खारायो पीआरियो। सही नियम इहो आहे कि श्रोता मिली करे वक्ता खे चए साईं तव्हांखे कुझु न थियणु खपे, तव्हां पंहिंजो ख़्यालु रखो, तव्हां वठो, हीउ खाओ, ही कयो, तव्हांखे दिक़त न थिए, तव्हां सुम्हणो अथव सुम्ही पओ, आराम करिणो अथव आराम कयो, कोई डिस्टर्ब न कंदव। एतिरी वक्ता जी शेवा पूॼा थियणु खपे। त मां कंदो बि कोन आहियां विर्त या छा, ही घटि आहे छा। ऐं फल खपे कंहिंखे हिते कि मूंखे कोई फल थोड़ी खपे। हिकु भॼन ॻायां? मां मुरादे पूरी कर दे, हलवा बांटूंगी। संतों महंतों को बुला के घर में कराऊं जगराता। सुनती है मेरी फरियादें माँ, सुनती है सबकी फरियादें माँ, मेरी भी सुन लेगी माता। झोली भरेगी संकट हरेगी, झोली भरेगी भेंटे गाऊंगी, मैं मनाऊंगी, मैं मनाऊंगी, मैं गाऊंगी, मैं गाऊंगी। माँ मुरादें पूरी कर दे, हलवा बांटूंगी। विनती सुनो मेरी रानी माँ, खड़ी में बन के सवाली। झोली भरो मेरी रानी माँ, गोद है लाल से खाली। कृपा करो गोदी भरो, दर पे आऊंगी, मैं मनाऊंगी। माँ मुरादें पूरी कर दे, हलवा बांटूंगी।
भवन तेरा है सबसे ऊंचा मान और गुफा तेरी न्यारी। और वफा तेरी प्यारी। भाग्य विधाता जो तवाली माँ कहती है दुनिया सारी। कहती है दुनिया सारी। दाती तुम्हारा लेके सहारा, दाती तुम्हारा लेके सहारा। दर पे आऊंगी मैं मनाऊंगी, मैं मनाऊंगी माँ, आऊंगी माँ। माँ मुरादें पूरी कर दे हलवा बांटूंगी। माँ मुरादें पूरी कर दे हलवा बांटूंगी, बांटूंगी। असां बि हलवो विराईंदासीं, मतिलबु सीरो कॾहिं नवमीअ ते। हिते नवमीअ ते थींदो भंडारो, त उहो ई शाम जो ई थींदो। हाणे आरती करे सुभाणे मिलूं था।